वज़ीर आज़म शहबाज शरीफ वज़ीर आज़म हाउस में ऑडियो लीक थियण वाले मामले ते आला सतही कमेटी जोड़न जो ऐलान करे छडियो आहे। शहबाज शरीफ चयो आहे त ऑडियो लीक वरी सिक्योरिटी कमजोरी आहे। अहिड़ी सूरत-हाल हूंदी त वज़ीर आज़म हाउस में मुलाकात लाइ केरु ईंदो। इस्लामाबाद में वफ़ाक़ी काबीना जे मेंबरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त ऑडियो लीक जो नोटिस वठी जांच लाइ हाई पावर कमेटी जोड़े रहिया आहियूं। ऑडियो लीक संजीदा ऐं अहम नौइयत जो मामलो आहे। हे सिर्फ़ मुंहिंजी ज़ात न पर पाकिस्तान जी रियासत जो मामलो आहे। शहबाज शरीफ जो चवणु हो त अहिड़ी सूरत-हाल रही त वज़ीर आज़म हाउस में ॻाल्हाइण खां पहिरीं आलमी लीडर 100 भेरा सोचींदा। ऑडियो लीक जे मामले ते हाई पावर कमेटी ठाहे रहियो आहियां जेका मामले जी तह ताईं वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इमरान खान के मुल्क के वजूद लाइ खतरो करार ॾींदे चयो त हुकूमत के को बि खतरो नाहे। इलेक्शन पंहिंजे वक़्त ते थींदी। हुकूमती कोशिशनि सां पाकिस्तान आलमी सतह ते अकेलाई मां निकिरी आयो आहे। वज़ीर आज़म चयो त गुज़िरियल हुकूमत दोस्त मुल्कनि खे नाराज़ करे लाॻापा ख़राब कया। आर्मी चीफ जी मुक़ररी आईनी कानून मुताबिक़ कई वेंदी। इमरान खान तोशाखाना जा तोहफ़ा विकिरो करे पैसा पंहिंजे खीसे में विझी छॾिया। इमरान खान ख़िलाफ़ अॼु ताईं कंहिं बि स्कैंडल जी जांच न कई वई। इमरान खान जी ऑडियो में हीरन जवाहरनि जो ज़िक्र हो। इमरान नियाज़ी मुल्क जे वजूद लाइ खतरो बणिजी वियो आहे। शहबाज शरीफ चयो त गुज़िरियल हुकूमत पड़ही पॉलिसी जो बेड़ो गर्क करे छॾियो। पाकिस्तान जा दोस्त मुल्क नाराज़ थिया ऐं पाकिस्तान अकेलो रहिजी वियो। मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। पाड़ेसरी मुल्कनि जे सरबराहनि जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे विरजाए नथो सघां। हुकूमती कोशिशनि सां पाकिस्तान खे अकेलाई मां कढी वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वधीक चयो त टंग ते टंग रखी वेहण ऐं कम कुझु न करण उन जे करे पाकिस्तान खे तमामु घणो नुक़सान पहुतो आहे। अक़वाम मुत्तहिदा में इस्लामोफोबिया कश्मीर ऐं फ़लस्तीन मसइले ते पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कयो।